ज़हर ज़िंदगियाँ। चाची घर में घिरण जो इरादो, अरे घर में घिरण जो इरादो कयो थई तो सही हालत कई आ। जीन घर में गिरिया तो क्यों फट मारे छड़िया। चाची तो सफ़ा ट्रढ़ लगी पई आ। अधी तो सांजो सफ़ा हाँ ही फाड़े छड़ियो हो। असल मो समझो तो चाची मोकलायो। अम्मा जी तबीयत अड़ी ही थी वही हुई, पर शुक्र है मालिक जो छे भलाई कई। हुकुम कयो जीजा, कीअं न्यापो कयव? तोॾे न्यापो इन लाइ कयो आहे त माई सकीना बीमार थी पई आहे ऐं अॼु खां पोइ हिन घर जो सॼो कमु तोखे ई करणो पवंदो। इहो त आहे जीजा, पर बर मां कुझु बि नथी ॿुधणु चाहियां। जेसि ताईं का नौकरियाणी नथी मिले न तेसि ताईं हिन घर जो कमु तोखे ई करणो पवंदो। बस हिकिड़ो कमु कर, दुकान ते वञी तकिड़ो चांहि खंडु आणे ॾे। एॾो वांदो न आहियां जो तोले दुकान ते वञा। वांदो नाही त हिते छा कोरट पियो हलाई? सभु कंहिंखे पंहिंजा कम आहिनि। वॾो कोनी भाॻो आई। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।